मासी तू ये कर सुबह जो वनी अदा गुरुअ जी बुकीअ जो वनी गोठारन खे ॿुधाए अच शाम जो वनी बुकी विझी अचजो। अबा इहो सॾु हींअर ॾियणु घुरिजे पर सुबुह जो ॾियूं शाम जो केरु हलंदो। मासी जेके घर हलन जरूरी कोने त असां सॼे ॻोठ खे वठी हलूं। इन खां सुठो आहे त सॾु ॾियूं ई न बस मां अकेली हली कुंवार खे वनवा में विहारे थी अचां। मासी अदा त चाहे ई इहो तोखे मोटरसाइकिल ते खणी वञी बुकी विझी ईंदो। इहा त अञा बहितर ॻाल्हि आहे। मां अदा वॾो ऐं मासी तुंहिंजी बुकी वञी विझी था अचो। भला तूं ऐं अदा तकलीफ़ छो पिया कयो। मासी खे मोटरसाइकिल जो पाण ई वञी बुकी विझी ईंदी। ईअं ई कयां पर शायद मासी के घर ॾिठल कोन्हे। पोइ त देर छो कई थी हींअर ई मोटरसाइकिल मासी खे खणी वञ घर ॾेखारे अचीस सुबुह जो मासी बुकी विझी ईंदी। मासी अदा गुलू होश मां निकिरी वेंदो इन करे हाणे जो हाणे वञी सॾु ॾेई अच। सुभाणे हिकु बस ॿ टे कारूं मां तोखे घुराए ॾींदुसि। हा बा शादी इनखे चइबो आहे त ॼञ सां हलूं ॼञ सां मोटी अचूं सभु कोई वाह वाह करे। मासी जॾहिं अदा इजाज़त ॾिनी आहे त वेठी छा थी करी वञ सजणे दुश्मन खे सॾु ॿुधाए अच। वञा थी अबा वञा थी ॾींहुं ततल आहे थोरी देरि खां पोइ वञा थी। यार अॼुकल्ह शमू ऐं दोसू ऐं लाहौती जा वॾा जोड़ लॻा पिया आहिनि। सारिंग पोइ ॾिसजाए शमू जो पाड़ू पटींदा छो त उठ अथई जंहिं वण सां ॿधीन उनखे ई खाईंदा। संगति या थोरी जांच त कयो न आख़िर शमूअ खे उन्हनि कहिड़े मक़सद लाइ गॾु कयो आहे। शमूअ खे अॼुकल्ह सुल्तान वारा लिफ्टी कोन था कराइनि इन्हे जे करे शमू उन्हनि जे पोयां लॻो थो वठे। ईअं बि थी सघे थो वज़ीर। जेको मूं जो अंदाज़ो आहे न नवाब पाण खे ताक़तवर साबित करण लाइ अहिड़ा छाड़ता गॾु कंदो थो वठे। सिर्फ़ शमू न अहिड़ा वांदा ॿिया बि खोड़ आहिनि उन्हनि खे बि हथु कंदो। असुल ॻाल्हि इहा ई हूंदी नवाब हाणे हवा में थो उॾामंदो वठे ऐं पाण खे रईस अकबर खान खां वधीक थो सम्झे। शरल ताक़त पाण में हुजे माण्हू गॾु करण सां ताक़त वधंदी न आहे। रेस अकबर खान वटि कहिड़ा माण्हू आहिनि इहे ॿ टे गार्ड अथसि न ॿियो वरी छा। बासात पर रेस अकबर खान वॾी रिप अथई वॾी उथी वेठी वारो माण्हू आहे। यार इहा ई त ॻाल्हि मां बि कयां पियो हिन नवाब जे सॾ ते 5 माण्हू बि गॾु कोन थींदा 5 माण्हू। इहो हवाली आहे नवाब ॻाढ़े बोड़ ते वधे थो माण्हू गॾु कंदो हाणे वरी चए थो त मां वॾेरो आहियां। वरिया मां भले दिलि ख़ुशि करे असांखे छा कंदा। असांखे वरी छा कंदो असां कहिड़ा हुनजे कड़े ते वेठा आहियूं। माई वॾी ये ख़बर न को सदोरी या न को दुआ है घर में सब बींगा लगी पिया है छा कदा वने। चाचा उहे भई पंहिंजे कमरे में आए माई वॾी बिस्मिल्लाह भले आई है भली करे आई है खैरा लिखने आई है खैर आदा हमारा भी खैर अति सदोरी पंहिंजे कमरे में हूंदी। मां सदोरी सां मिलण न आही तव्हां ॾा सॾु खणी आई आहियां। सद हा गुलूअ जी सुभाणे बुकी आहे उनजो सॾु तव्हांखे ॾियण आई आहियां। माई वॾी आ जो सद असांखे अखियुनि सां उन सां गॾु सदोरी मोकल तव्हां खां वठण आई आहियां उनखे इजाज़त ॾियो त वठी वञासि। माई इहा इजाज़त असीं नथा ॾेई सघूं। पर छो अदा उहा इजाज़त माई उनजे मुड़ुस गोराम खां। चाचा भाउ जी शादी अथसि गोराम खे त सदोरी खे इजाज़त ॾियणी पवंदी न। वह न गोराम जी घर सॼो मथे ते खड़े ढोल वॼाइण शुरू करे ओके तूं ॾींदसि। चाचा उनखे मां पाणी समझाईंदसि। माई मरियम तूं हिन वॾी माई चवण ते छोकिरी भले वठी वञ पर जॾहिं गोराम अची पोयां धमाल वॼाई त उनखे मुंहुं जा त हीअ ॾींदी या ऐं ॾिजो। अदा मां घर वञा थी सुल्तान जा मलार खे मोकिलियां थी उहे अची गोराम खां सदोरी मोकल वठी वेंदा। बहितर इहो अथई माई वञ सुल्तान खे जा मलार खे मान त अची गोराम खां मोकल वठी पंहिंजी माई वठी वेंदा। तुझे दिल जी तुम के का कि तुम के चाहे थी हलाए और मुझे दिल तो सब बेपनाह प्यार करते सादरी चिकने तो मौके न मिले
तमाम आज पाण के मारे छ अलाही न करे दिलबर तो तोखे कुछ थे जेतिरो तू मूंसां प्यार कंदो आहे न उन खां वधीक मां तोसां मोहबत कंदी आहियां कसम सां दिलबर को न पई वञे मैं वाइदो करता हूं तब तू सिर्फ फैसले पहुंची सिर्फ फैसले अता ओदा ऐसा तो वायदा करी खेरता है ना दादा न तू बाकी तो छा समझो दादली आई या अलाए किथे हुयस अलाए किथे वञी पहुचाए छे अदा जेके ख्वाब ॾिसणा थी न ॾिसी वठ सुभाणे इंशाअल्लाह दादली तुंहिंजी थींदी मौला भराई कंदो दवाई त असां पंहिंजी करे छॾी आहे हाणे जेकॾहिं दादली बि न मिली न त पोइ असां कंध खणी हलण जहिड़ा बि न रहंदासीं अदा तूं परेशान न थी अल्लाह कंदो इहो कोन थींदो छा करणु घुर्जे बाबा तूं त चयो त मां सभु कुझु सोचे छॾियो आहे हाणे जॾहिं वञी हिकु ॾींहुं बचियो आहे त पोइ चवे थो छा करणु घुर्जे ईअं त मां घणो कुझु सोचे छॾियो आहे पर चवां थो त इन अटकलनि खां वधीक सोचां बाबा किथे ईअं न थिए इन्हनि खे खॾ में उछलण जे बजाय असां पाण हली खॾ में किरूं अरे मां निज़ाम आहियां निज़ाम मुंहिंजो डंकियल मौत चखे बाबा उहा ख़बर आहे पर हाणे त असां खां वधीक तोखे सिरजी लॻी आहे न मुंहिंजी मिठड़ीअ मां न मूंखे अहिड़ी का सिर जी नाहे लॻल बाबा कोई परेशान छो आहीं तूं हीअं कर चाहे जो को कड़क कोप प्यार त दिमाग़ पंहिंजी जाइ ते अचे त अञा वधीक सोचां धीअ साम्हूं ॿ धुरियूं आहिनि ॿिनी धुरियुनि खे बेवकूफ़ करणु को आसान कमु न आहे बाबा इहो त आहे तॾहिं त चवां थो जेको बि सोची भलो सोचजां तूं घबराए न हा असुल वहवा थींदी वहवा थी वेंदी खुदो पहिरियां वरियां ॾिठो त मां तोखां तफ़सीली ॻाल्हि न पुछी हाणे ॿुधाए त रिश्ते लाइ निज़ाम छा थो चए आसरो आहे या सफ़ा जवाब ॾेई छॾी यार मूंखां कूड़ कोन पुॼंदो मां सिधो सचो माण्हू निज़ाम उन महिल मुंझल हो मूंखे चुप जवाब ॾेई छॾी तो जो चयो ही मां रिश्तो तोखे कढी ॾींदुसि रिश्तो त मां कढी वेंदुसि पर निज़ाम सां को मसइलो थियल आहे इन जे करे इन बारे में घणो नथो ॻाल्हाए छोकिरीअ जो रिश्तो भला कंहिंखे ॾिनो अथई इहो तोखे ॿुधायो अथई न दी हिन दफ़े त असुल मूंखे निज़ाम बीहण ई कोन ॾिनो तूं की बि टाड़ी वणी निज़ाम मूंखे जवाब न ॾिनो निज़ाम मूंखे जवाब न ॾिनो निज़ाम बि बीठो तो जुमे रहणे ख़बर त पए ई कोन थी यार जे रिश्तो थियल न हुजे हा न मूंखे असुल जवाब न ॾियां ऐं हुन अॻु में रिश्तो तय करे छॾियो आहे मूंखे इहा ख़बर ई कान्हे हाणे ॻाल्हि खुटाइणी तो त आसरो लाए छॾियऊं न पोइ तव्हां फ़िलहाल आसरो न लाहींदासीं सावण जिथे हुन रिश्तो कयो आहे न उते ॾिसजांइ त रिश्तो टुटी वेंदो ऐं इहा ॻाल्हि निज़ाम पाण पियो करे जे ईअं थियो न त तोखे रिश्तो मां कढींदुसि माई मरियम तुंहिंजो सॾु मूंखे क़बूल आहे पर मां हली कोन सघंदसि तव्हां ओॾे थी अचो पोइ मां हिते तो सॾु भरींदसि रेशाणी तूं ऐं रेश हलंदव त असांजी बि इज़त थींदी बाक़ी सॾु भरींदव उन जी त असांखे बि ज़रूरत कोन्हे तव्हां ओॾां अकबर खान खे वठी वञिजो मां न हलंदसि बुकी आहे मर्दनि जो हुजणु लाज़मी न आहे जेतिरो औरतुनि जो आहे अयो आदि मरियम बानो बेगम जी अॼुकल्ह तबियत कुझु ठीकु कोन थी रहे ऐं जेकॾहिं रेसो हले थो त बानो बेगम जे हलण जी भला कहिड़ी ज़रूरत आहे हा मरियम मुंहिंजी अॼुकल्ह तबियत सही नथी रहे जिन मां गर्मीअ में निकितसि त वधीक तबियत ख़राब थी वेंदी मूंखे अॼुकल्ह बुखार थो रहे मूंखे छॾ बाक़ी सुल्तान खे मोकिल त अकबर खान खे वठी वञे ऐं अकबर खान हलंदव त बहितर थींदो माई सियाणी तूं त हलंदी न अयो आदि मरियम हाणे मां रेसियाणी खे कीअं छॾे आऊं ऐं हलंदसि तूं सियाणी बणिजई ॿ टे रुपया घोर जा मिली पवंदी तव्हांजो भलो थी पवंदो हा ठीकु आहे बानो बेगम जेकॾहिं तूं इजाज़त ॾींदी त मां ख़ुशीअ सां वेंदसि अरे गुलाब हे पनीर टुकड़ो आई मच्छी तला
राणे के लिखत में मिलला। तुझी लिखत में त ना है ना। अरे राणो केर, नवाब केर? राणा खान त अकबर खान जो भा हुयो। तू वरी किथों जी बला आया? आऊं राणे खान जो दोस्त है, दोस्त। ऐं मुंहिंजा कमंदा ते ना के बिरन में थे जनो आया। लगे तो तव्हां के खुटी खणियो बीठी आ। अरे सिकंदर, तूने वडेरे गाढ़े बोड़ ते लोठा को कॾहिं ॻाल्हि थियो ई? तव्हां भला असांजे घाटे में छो लॻायो? दोसू, असां जहिड़ो नथा चाहियूं। ऐं हा, तूं बि पंहिंजे माण्हुनि खे झल। नवाब साईं, हिननि खे वञण जो त वञनि, जहिड़ो करणु सही ॻाल्हि न आहे। बाक़ी हिननि सां छा ॻाल्हायूं? ॻाल्हाईंदासीं अकबर खान सां। दोसू, लगे तो त हिननि खे सच को ॾियणो ई पवंदो। दोसू, तू चुप करे रहियो। मूंखे हिननि ते वॾी कावाड़ा लगे तो तव्हां जो दमा कम छॾे वियो आ। अरे खणी गाड़ी छो था हलो? निकिरो। जावां धूड़ मचे वी एने बटे बाठा लगव रत कुत्ता को न चटींदव। बस बस जड़ा बस, कन खोले। दर्दन जो दरिया अब मां सॾु त ॾेई आयमि, सदोरी मोकल घुरियमि। गोराम हुयो कोन, नवाब हुयो, होश में ई न हुयो। हाणे तव्हां मां कोई वञे, गोराम सां मिली सदोरी मोकल वठी अचे। भला अदी जी मोकल लाज़मी वठणी आहे छा? अब थोड़ो घणो कम आ, उहो मूंखां कोन थींदो। सदोरी हूंदी त हथ वंडराईंदी। पोइ सुभाणे होॾां हलण महिल को मसलो न थींदो। उते हलण खां पोइ को सामान हेठि मथे थी वञे त परेशानी कोन थींदी। दादा मासी सही थी चवे। हाणे मासी जो दिमाग़ कम करण छॾे वियो आहे। उते हलंदासीं न, का शइ खुटल हूंदी। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न, मां वञी अदी खे वठी थो अचां। ठहियो तूं वञी उते मसलो कंदे, मां वञी गोराम सां पाण मिलां थो। वॾा वॾा अदी असां पैसनि में न आहे ॾिनी जो हर वक़्तु वञी गोराम खे इलाज कयूं। मां वञी वठी थो अचां। मल्हार रोक यार इन चरे खे। अदी खे वठण लाइ वञे थो, पोइ छेड़ो करण कोन थो वञे जो रोकियांसि। सदोरीअ खे भले वठी अचे, पर गोराम खां मोकल वठण लाज़मी आहे। जेसिताईं गोराम खां मोकल कोन वठंदो न, त अदी बि कोन ईंदसि। तोखे कहिड़ी ख़बर? चरियो आहे, गीले बि उनखे खणी ईंदो। हा बिया मलूक, हाणे ॾे ख़बर छा? अहिड़ो कहिड़ो ख़ासि कमु तो जो मूंसां हिते ज़मीन ते मिलण आयो आहीं? ख़ैर त आहे न? बाबा साईं, मूं झाड़े खे 12 लख ॾिना आहिनि। अरे मलूक, इहो त मूंखे ॿुधाए त तो वटि 12 लख रुपया किथां आया? कॾहिं गणिया अथई 12 लख? बस चुप करे बि जड़ा। पहिरियां मलूक खे ॻाल्हाइण ॾे, पोइ तोखे वारो मिलंदो। हा चओ मलूक। बाबा साईं, मूं वटि न जी लिखत आ। हिन जे पुट खे बि ख़बर आ। भली तव्हां उन मिठल खां पुछी ॾिसो। बाबा साईं, ही तव्हां जो गार्ड बि हुन सां गॾु, तव्हां हिन खां ई पुछी सघो था। हा बाबा साईं, मलूक जॾहिं घर ख़रीद करण वियो हो न, उन वक़्तु मिठल मौजूद हुयो। कीअं रोशन? हा बाबा साईं, मिठल हिनखे छले हो त घर ख़रीद न कजांइ। मलूक, मिठल जे रोकण खां पोइ बि पर तो इहो घर ख़रीद कयो छो? बाबा साईं, घर ख़ाली करण जो जाड़े मूंसां वाइदो कयो हो। हा जाड़ा। बाबा साईं, मूं घर विकियो ई न आहे। कूड़ थो हणे। मां जेकॾहिं कूड़ थो ॻाल्हायां न, त मूं वटि लिखत ऐं तुंहिंजे शनाख्ती कार्ड जी कापी पई आहे। बाक़ी कीअं थो चवें? बाबा साईं, सही ॻाल्हि ॿुधायो। असुल हक़ीक़त इहा त मां पंहिंजी घरवारी ऐं पुट मिठल खे वेड़े ई वेठे बेवकूफ़ ठाहियो ऐं हिन मोतबर वरी हुनखे खणी हक़ीक़त ठाहियो आहे। तोखे कहिड़ी ज़रूरत हुई पंहिंजे पुट ऐं ज़ाल खे बेवकूफ़ बनाइण जी? बाबा साईं, अर्ज़ियाती असांजे घर जो मसइलो आहे ऐं हक़ीक़त मां तव्हांजे साम्हूं हिते कोन कंदुसि। मूंखे त सम्झ में नथो अचे त तूं कूड़ थो हणी या मलूक? बाबा साईं, मां कूड़ छो हणंदुसि? मूंखे कहिड़ो लाचार आहे कूड़ हणण जो? अड़े जाड़ा, तूं मुंहिंजा 12 लख हबाइण थो चाहीं? अड़े तूं मलूक जी अञा ॿी महिल ॾिठी कान्हे का। यार तूं मां छो अची मां फाथो आहियां? 12 लख तूं ॾींदे? अड़े 12 लखनि ॾियण खां पहिरीं मरी कोन वेंदे। 12 लख अड़े कॾहिं गणिया अथई, ॾिठा अथई? तूं अहिड़ो बेवकूफ़ बि नाही जो तूं ईअं मूंखे सभु कुझु लिखी ॾिने।
बाबा साईं मूं वटि लिखत आहे या न मूंखे घर खाली कराइजो या पंहिंजा पैसा वठिजो। मलूक मां चवां थो बस बस जला बस कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ। 5-6 ॾींहंनि जे अंदर पंहिंजो घर विकिणी करे मलूक खे 12 लख रुपया पूरा करे ॾे बस। भैया ॿुध जेकॾहिं पैसा नथो ॾे न त पोइ घर खाली करे मलूक जे हवाले कर। न को मोटो डोकड़ तो को मां घर ही खाली कंदुसि। ॻाल्हि अथव सफ़ा सफ़ा। मां तुंहिंजी का बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहियां। तोखे फ़ैसिले ते अमल करणो पवंदो। 5 ॾींहंनि जे अंदर अंदर घर विकिणी करे मलूक खे 12 लख ॾियणा अथई बस। माई मरियम न गुलूअ जी शादी जो सॾु ॾेई वई आहे। वो असांखे ॾेखारण लाइ इहो सॾु ॾेई आहे जीअं असां सड़ूं पर खाराइण लाइ सॾु न ॾेई आहे। इहा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे बाबा। वो असांखे ॿुधाइण था चाहिनि त असां गुलू जी शादी पिया करायूं। जेकॾहिं न तूं बि शादीअ लाइ राज़ी थी न त असां बि हिते महफ़िलियूं करायूं, सेरा चवरायूं, झुमरियूं पायूं, दोस्त संगत घुरायूं, वॾियूं महफ़िलियूं करायूं। ॻोठ वारा बि ॾिसनि त सावण खान जी केॾी लय आहे। मूंखे इहो त ॿुधायो त सुल्तानान जो सॾु भरींदो या रुॻो इहे पिया ॾाढी हणो। तूं बि वॾो को बेवकूफ़ माण्हू आहे। कल्ह को ॾींहुं आहे असां केॾी बेइज़तियूं कयो अथऊं वरी उन जे विच में जी वियूं। हरू भरू यार नाराज़ बि थो थी। पुछो मां केॾी मूं ग़लती करे थी। चाचा अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। तव्हां बि खुली अदा खे सम्झायो त सही न। ईअं तड़का छो था ॾियोसि? जॾहिं ख़ुदि खे का ख़बर ई न हुजे हा त पोइ पुछे हा न सुवाल करे चुप करे नथो बीहे। हाणे तव्हां हिन जहिड़े खे छॾियो। तव्हां सिर्फ़ु इहो ॿुधायो त गुलू शादी किथां पियो करे। इहा मूंखे ख़बर कान्हे। ठहियो हाणे ठहियो। मां बि तोखां कोन पियो पुछां। विच में तो ट्रपो ॾी मां त भॼाई खां थो पुछां। इहा त मूंखे ख़बर न आहे। बसि मूंखे रुॻो एतिरी ख़बर आहे त ॻोठ खां ॿाहिरां था कनि। खुदा कंदो त वरियाम जी बि शादी थींदी। जीअं वरियाम जो रिश्तो टुटो आहे न अलाह कंदो त गुलूअ जो इहो ई रिश्तो टुटंदो। चाचा मैं शो कराया आऊं। हाणे हुकुम कर त छा करणो आहे? पुट दादलीअ खे वठी वञ चाचा वटि छॾे अचो। पर छो चाचा? छो खे छॾ। जेको तोखे कमु चयो अथव न उन ते अमल कर। जे कंहिंखे बि ख़बर न पवे। चाचा ख़बर न पवंदी। बाबा मां त चाचा वटि वञा पर तव्हां काॾे वेंदो? ये तूं निकरण जी करे असां वटि घणो वक़्तु कोन्हे को। का न का हेॾो न हेॾो ॼञ पहुची वेंदी। पोइ असां छा कंदासीं? ठीकु आहे बाबा मां वञा थी। तव्हां निकरण जी कयो देर न कयो। हल सौट त पोइ देर न कर। बाबा हाणे ॿुधा तूं ऐं मां छा कंदासीं? असां मां हिकिड़ो वेंदो सुल्तान वारनि ॾे ऐं ॿियो वेंदो दिलबर वारनि ॾे। हाणे तूं ॿुधाए त तूं कंहिं ॾे वेंदे? बाबा सुल्तान घणा सवाल पुछंदो आहे। मां दिलबर वारनि ॾांहुं वेंदुसि पर इहो ॿुधायो त उन्हनि खे छा चवणो आहे। हाणे ॿुध तोखे छा आहे करणो पर इन ते पको रहिजां। जी बाबा। बाबा साईं हे बीट रे राता कुछ शकी माण्हू असांजे घिटीअ तरफ़ था अचनि ऐं असांखे ॾिसो मोटी था वञनि। पर इहे सुञाणप में नथा अचनि जा रोशन। न बाबा साईं परे खां ई वापसि निकिरी वञनि। सिकंदर गुलाब तव्हांजो छा अंदाज़ो आहे? बाबा साईं खेरी न पिया लॻनि। जेकॾहिं खेरी हुजनि हा न बाबा साईं त असांखे ॾिसी वापसि न वञनि हा। बाबा साईं जेकॾहिं खेरी हुजनि न त असां सां अची मिलनि या असांजे अॻियां गुज़री वञनि। पोइ ये कहिड़े मक़सद जे करे असांजे घरनि जे ॿाहिरि था घुमंदा वठनि? मतां चोरी जे हिसाब सां ईंदा हुजनि बाबा साईं। हा ईअं बि थी सघे थो रोशन। बाबा साईं जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त इहे चोरी जे करे न पर असां सां छेड़ो करण था अचनि। बाबा साईं ईअं बि थी थो सघे त तव्हांजे पोयां हुजनि या राति जो घर में घिरनि। गुलाब कंहिंमें एतिरी हिम्मत आहे केरु एतिरो ठाहूको आहे जो अकबर खान जे घर में खिलंदो? केरु आहे अहिड़ो? बाबा साईं पोइ बि एहतियात लाज़मी आहे बाबा। छाजे करे जो पहिरियां बि कुते चक पातो आहे। पोइ इहे कयो 2 ॾींहं ज़ाहिरी चौकी न ॾियो लिकी चौकी ॾियो लिकी। ऐं जेकर अचनि न त पहिरियों पूरी तरह उन्हनि खे सुञाणण जी कोशिशि कयो
ठीक है बाबा दाई हां जे मिलिया न हथी को कंदासीं। ये चुप कयूं वेठी आ न तोल न शरनायूं न गोठ जूं मायूं मुंहिंजी शादी थी कराई या बस बस हाणे थाप न कर। सॼे ॻोठ खे सॾु ॾेई आई आहियां। शाम जो बुकी आ। ये दुल ऐं शरनायूं शाम जो थींदा न पुट। मासी गुलू खे वॾी तकड़ आ चए थो त मुंहिंजी शादी अॼु ई थिए सुभाणे वारो ॾींहुं न ॾिसां। आदा वॾा जेकॾहिं न अधे गुलूअ जे वस में हुजे न सुबुह सिज उभरण खां पहिरियां ई तोलारे घुराए असांखे नचराइण शुरू कंदो। ॿुध हाणे त दोल ऐं शरनाइन वारा आहिनि कोन अधे खे बि ख़ुशि करिणो आहे। मूं सोचियो आहे त हाणे ईअं था कयूं त तूं वॼाए दोल मां थो वॼाए शरना ऐं पूपली ॾियूं था मासी खे। पू 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 पा 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 पा। हा दा हाणे त तव्हां सभु मूं ते ठठोलूं कंदो तव्हांखे रुगो बहानो हथ अचे। दर्दन जो